बशीर खान कुरैशी कॾहिं बि वॾनि होटलनि में सेमिनार कॉन्फ्रेंसूं इन्हनि शयुनि खे तरजीह घटींदो हो। हमेशह रोडनि रस्तनि पेकरनि ऐं पंजाब जे दंगल ते बि पंजाबियुनि खे ललकारींदो हुयो। असांखे हाणे आज़ादी खां अॻु कुदरतो हुजे। असां चऊं था अॼु ऐं चवंदा आहिनि त पोइ कंहिंजे ख़ुदा जा दोस्त हूंदा आहिनि। मां चवां थो त बशीर खान कुरैशी ख़ुदा जो बहितरीन दोस्तनि मां हिकु दोस्त हुयो। ऐं असां इन वचन खे वठूं था हिते जेको गॾु थिया आहियूं असां ते सॼी जेका प्रोपेगेंडा हलाए वई आहे त जीअं कुल महाजाकार मायूं ठाहियूं। असां चऊं था त जॾहिं जंहिं वक़्तु असां पंहिंजे शहीदनि जा जनाज़ा पंहिंजे कुलनि ते खया आहिनि उन वक़्तु असांजा बहितर इरादा मज़बूत थी विया आहिनि। असां उन वक़्तु बि इहो ई आवाज़ कयो आहे त मरतूं सिंध न ॾेसूं मरतूं सिंध न ॾेसूं। असां मायूस न आहियूं। मायूस उहे माण्हू आहिनि जिन जे लाइ असां 23 मार्च ते बशीर खान कुरैशी जी अॻुवानीअ में हिकिड़ो एहतिजाज करे असां दुनिया खे ॼाणासीं। असां तव्हांजे 40 जे करारदाद खे हाणे रद्द करे छॾिया सिंधी जा माण्हू सिंधी क़ौम। पर उते वेठल हुकुमरान थोरिया चवे थी त सिंध जा माण्हू सिंधु देश खे ख़तम करे चुका आहिनि। पर असां चऊं था त तव्हां यादि रखो तव्हांजी सियासत खे माण्हू ख़तम करे चुका आहिनि। छाजे लाइ ही माण्हू आहिनि जिन हुकुमराननि जे दरनि ते दवा कंदा हुया। तव्हांखे सिर्फ़ु ॿुधी वञणु घुरिजे ऐं असां अॼु बि सुरखियूं आहियूं ऐं असांजी अॼु जी मंज़िल जेका आहे